थोड़ी ॻाल्हि ते बि वॾो ज़िद ज़िदिया अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। भॼंदे इहो बस में चढ़ियो को कुराड़ो शिके तंहिंखां कॾे प्रबीणो वठंदो भाड़ो ख़बर नथी सरकार आहे तेल चाढ़ियो जे आयो वलर शोरनि जो त कुटे कंदसि गाढ़ो कि हेठां कॾे कर त मथां गदी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। करे छॾिया शागिर्दन उस्ताद आर्डर में मजाला जो करे को किरकिर चेतर में हर हिक खे रखियो आहे रेवालर वर में जो विझन हथ वर में त उस्ताद क्वार्टर में। तालीम अॼुकल्ह अहिड़ी थी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। धाड़ेलनि जा भाइर सिपाही सगा ॾिननि तिन खे औज़ार पंहिंजा वॻा जे वञनि चोर ॾखिण त पाण वेंदा उत्तर भॻा कुराड़े के हारीअ ते वहाया धगा अड़े तो ॾिठा कीअं न हूंदा वर हिन खे ॿधी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। हारी त ॿधिजी वियो वर छॾाइण लाइ तंहिंखे वॾेरो आयो आहे कि चङो थो कैदी चालान की विधि बार लाहे न त चवनि हा चोरीअ में हथ हिन जो नाहे हाणे 20,000 ते अचान थो ठाहे इहा रक़म त पंहिंजी अधो अधु हूंदी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। अॼु मिटी माइटी थी माइनि जे हथ में मुड़ुस कयऊं गिरफ़्तार जीअं रिश सुक नथ में तिन पंहिंजा कया परे आदऊं धारनि खे भत में कमीना कमज़ात सुम्हनि पिया सथ में माइनि त मिटी वञी अहिड़ी लधी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। माइनि मिटी वरी अहिड़ी लही जे हुजे रत त रीझे न हिननि जी हुननि सां न हीअ हित ठही कयूं 5 ॾींहं पोयां 13 पयूं टंद पही ॼण 2-3 ॾींहं आयूं वंगारूं वही ॿिन्ही धुरनि ॿिए हंधि वञी चित वधी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। अॼु मर्द माई न मूंखां सुञाती छो जो हुयनि वेस हिक जहिड़ो घुमी पयनि बाक़ी रहिया दून ते तन भिरूं यार बाक़ी तिन जी बि कोशिश में लॻा पिया आहिनि साथी उन्हनि जी त कुर्ब में वई क्यारी वधी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। अॼु केतिरनि वटि वेठा आहिनि न्याणनि जा जथा वेही वेही तिन जा अशा थिया मथा अञा मिट मुंहनि खां लभनि ई नथा मुहम्मद जी शरीयत ही ॾिसनि ई नथा इन्हनि जी जमायत बि ॾाढी थी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। वॾो अघु आहे अॼु कलर ऐं कनर खे कन ऐं उहे था जेके आहे सटींदा संग रखे डरनि थियूं बिजलियूं केरु पिशे थो अंगर खे अॼु पोड़ो बि मारे वहड़े वंगर खे करे केस दाढ़ी चवे उमिरि मुंहिंजी अधी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। तबीबन में अॼु आहे तबाबत इहा आई मुंहं खां बि तो ॾिस लाशे सां लड़ाई हणनि 7 सुयूं तंहिंखे हिक साही चवनि अॼु वियो मरी सुभाणे उथंदो हुजाई छो जो घणो गैस हिन जो वियो प्रेशर वधी आहे अञा नथो सम्झे हीअ 15वीं सदी आहे। मतां को करे मूं ते कावड़ तमामु गदा हुसैन आहे सभिनि जो गुलाम इजो ॼाण आयो त महदी इमाम सचा ऐं कूड़ा ज़ाहिर थींदा ॾींहं क़याम मुंहिंजे त मन में न कहना बि वधी आहे भले यार सोचो हीअ 15वीं सदी आहे। आख़िर में हिकिड़ो सिंगार करे असां वञी चाहे वठंदासीं। अरस्तु